हिया सिंधी स्टेज जो मशहूर और महान कलाकार जयराम भाऊ और हिया आहे जयराम भाऊ जी प्रेमिका। हाणे तव्हांजे साम्हूं अची रहिया मशहूर फनकार जयराम भाऊ। शुक्रिया दोस्तो तव्हांजो, मुंहिंजो प्यार भरियो नमस्कार। तव्हांजे साम्हूं कुझु गीत ऐं चुटकुला मां पेश कंदुसि। त ही पहिरियों मुंहिंजो हिकु प्यार भरियो गीत ॿुधो। अरे अॼु बि निगाहों तुंहिंजे प्यार जूं, अॼु बि निगाहों तुंहिंजे प्यार जूं, तुंहिंजी दिल में आ तस्वीर प्यार जी। जयराम भाऊ अगर स्टेज जी दुनिया में पंहिंजो नालो मशहूर कयो आहे त लेडीज डांसरनि जो सहारो वठी करे भाऊ खे जॾहिं पब्लिक पसंदि करण लॻी, हुनजो शो मशहूर थियण लॻो त जयराम भाऊ खे पंहिंजी कलाकारीअ ते घमंड पैदा थी वियो। ऐं कॾहिं हुन डायरेक्टर सां कीअं ॻाल्हायो। शर्मा हलो पेमेंट हा जेको शो पजी वियो आहे हुनजी पेमेंट वठो आहे 5000 ऐं 8 तारीख़ तव्हांजो ॿियो शो आहे जेको मां तव्हांखे कॉन्टेक्ट कयो आहे उन तारीख़ ते तव्हां पहुची वञो। चङो शर्मा हीअ ॻाल्हि ॿुधो, 5000 मुंहिंजो कमु न थींदो, शो भई कमु न थींदो। उहो त तारीख़ पहिरीं नकी कयल आहे न, मां तव्हांखे चयल आहे मुंहिंजो कीअं नकी न थींदो। पर हिन वक़्तु मुंहिंजी चॉइस वधी वई आहे। मां सम्झा थो तव्हांजी डिमांड वधी वई आहे, पर जयराम उहा ॻाल्हि यादि रखजांइ, तोखे मां पैदा करे सघां त तो जहिड़ा ॿिया बि थो पैदा करे सघां। तोखे घमंड हुजे मथां पंहिंजे फनकारीअ ते। शर्मा इहो तूं तुंहिंजी भुल अथई, छाकाणि त पब्लिक मूंखे चाहींदी आहे। तूं हिकु टिकेट न विकी सघंदे। यादि कॾहिं हा पंहिंजे फनकारीअ ते गुरूर न कर। मूंखे फनकारीअ ते हा वठी तुंहिंजा पैसा मां हिकु न, पर तो जहिड़ा 10 पैदा करे सघंदो। टिकेट तुंहिंजी न विकामजंदी, पब्लिक मुंहिंजे पुठियां रहंदी आहे। पब्लिक न हूंदी, पर तूं यादि कर जंहिं ॾींहुं मुंहिंजो हीरो आहे न, मां ॿियो पैदा कयो न, तुंहिंजा शर्मा करे उन ॾींहुं तूं धिका खाई मूं वटि ईंदे। जयराम खे त मां ॾेखारींदुमि, हिनखे पंहिंजी फनकारीअ ते गुरूर आहे न, उनखे ख़बर न आहे त पावर करण वारो केतिरो जल्दी किरी पवंदो आहे। अॼु त मूंखे हीरो ॻोल्हणो ई पवंदो। निंड कोई मरी जी कान थो अचे। जॾहिं तोखे महीनो थियो लॻे कुल 2 ग्राहक आया आहिनि, सनानु करे ईंदो आहे न। सनानु मिंट में लॻो आहे, तबियत ठीकु कोन्हे का? चङो वे हाणे छाती करे हैंड खो तो क्या फोटो तुम्हारे वॉमिट हो गया है। वॉम है उल्टी 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 बोलता है, उल्टी होता है और नहीं यहाँ वॉम है। बहुत दिनों से वॉमिट होता है, हमको मालूम पड़ा बहुत अच्छा डॉक्टर है। इसका नाम क्या है? दिस नाम का नाम है मैरी अजमेरी। मरी अरे कंपाउंडर नओ केस अची आहे। चओ डॉक्टर साहिब ये तो बिना साह ही नहीं खड़े अंग्रेज यानी अरे मां भी साह चो बंद कर अंग्रेज यानी। साह चालू है ना डॉक्टर साहब? तगारी का खड़िया बी खुद सेंथा करने के बाद तो ना है
न समझे में न पहुंचे तो कटे दो। अंग्रेजी भाई अंग्रेजी गटर लाइन हम बंद कर देंगे। ओके बराबर। हाँ माने 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 रहते हैं। मानी खम खा क्या है सुबह से ही। मानी 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 ओ खाए खाए कोल्ड टाउन है घरी नाली है। 5,000 What is this? Gutter line 1. This is 4. Gutter line 5. Indian doctor verified. हमारी निशानी डॉक्टर की चौकड़ी। अभी गटर लाइन अभी बंद करता है। गटर लाइन बंद। इधर से भी आता है उल्टी सब रास्ता बंद करेगा। वाह हमारा इंडियन का डॉक्टर का खाना बता। इतना हमको मालूम होगा तो हम नहीं खा देगा। अभी सब रास्ता बंद करना पड़ेगा। कभी कभी इधर से भी आता है उल्टी। या अब पानी निकला पानी। अभी सब रास्ता बंद हो गया। यहाँ भी उल्टी बंद, यहाँ भी उल्टी बंद, यहाँ भी उल्टी बंद। अब उल्टी नहीं आएगा। One is no. Okay. 5,000. Oh, darling. All right. Oh, thank you, doctor. Yeah, 5,000 rupees. Okay. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Hello, darling. Thank you, doctor. भाई डॉक्टर साहब आने ये वो भी गिरा है तो आने से पगार दो भाई। पगार दे। हाँ पगार दो भाई। बुद्ध हाँ पगार पगार कट्टे वाला बाकी सारे गार गार। हाँ चुप कर गार दे। हेलो रे गार अच्छा डीने के पगार लगी है। डार्लिंग अब हम घर में बैठ बैठ के बहुत बोर हो गया है। तुम्हारा वॉर्मर भी बंद हो गया। या बहुत अच्छा डॉक्टर था। पट्टी लगाई और वॉर्मर बंद हो गया। वाह यार डॉक्टर बहुत अच्छा है। बहुत बढ़िया है। बहुत बढ़िया है। तो 10 दिन हो गया हमको घर में बैठे हुए। चलो आज कहीं घूम के आते हैं। ठीक है। ओके ओके तो चले अभी। चले। ओके तो भाई दादा को दो यो मुझे सारा ना तो घूम दिया। ये अगर कहाँ भी बोले आपको पंचे चारे खाना अल्लाह नहीं आ रहा बोला है वो पंचे मिलन था ना महंगाई दे दिया। अरे यार बोले ना वो गंजी वसी बोलो बोलो डिग्री में मिलिए वो डटे हो गया था। डिग्री उठाई ना ना ये यहाँ मिलिए ना वो। हाँ बोला है तो पंचिया मिलन दादा बोली ना अभी अरे कितने बजे खाना थे कल आप तो जो मैंने कराई कितने बजे खाना होते कितने बजे खाना होते कहते थोड़े ही क्यों तो बाकी कितने बोला उंडा है इससे वो उंडा लेता है। हाँ ऊपर के लगे मेरे भाइयों करीब तो मारी के उंडा में न लग जाओ ने कहे ना लाइट था तो बोला तो ऊपर कौन से रहते हैं मतलब भेड़ा भेड़ों को कहीं नहीं खा गई हो तो मुझे कहीं ना माँ से अपन जीवन लाइट बंद की या पेड़ में पति ने परेशान की बाबा
छा थियो? किथे एॾो घुमे थो चए? अरे मूंखे त ऑफिस ते वञिणो आहे तको। छा थियो? लाइट बंदि थी वई छा? कहिड़ो हैरान थी वियो आहे लाइट में पाण ॿुधाए हवा पाणी कुझु बि कान्हे को। अरे मां वञा थो कंहिंखे ॾिसां थो विञणी हाणे तव्हांखे। मूंखे त ऑफिस ते पहुचणो आहे जल्दी मीटिंग अटेंड करणी आहे। मां कंहिंखे ॾिसां थो 2 मिंट बीहजो ख़ाली ॾिसां थो। मरी वियुमि काॾे वई छोकिरो किथे मक्खियूं हैरान थियूं कनि पियूं मां हैरान थी वियो आहियां। अरे छा कंदो आहीं तूं? छा कंदो आहीं तूं? मां कुछ भी कंदो आहियां तुंहिंजो कहिड़ो कमु? अरे मां तोखे पैसा थो कमाइण चाहियां पियो। पैसा तो कमाइणा अथई तोखे? पैसा हा कमाइणा आहिनि। 25 रुपया मिलंदा 25 रुपया। 25 रुपया? हा असांजे घर लाइट बंदि आहे मूंखे वञिणो ऑफिस जल्दी। मुंहिंजे पीउ खे तूं विञणी हणंदे त तोखे मां 25 रुपया ॾींदोसांइ। हा 25 रुपया ॾींदोसांइ। हल 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 बाबा। ओ बाबा तव्हांजे लाइ मां छोकिरो वठी आयो आहियां विञणी हणंदो तव्हांखे सॼो ॾींहुं। ॾिस विञणी हणजे चङी तरह जिते बि मख वेंदसि उते मख न विहणु खपे। हणजासीं चङी तरह सां। हा जिते मक वेंदसि मां उते विञणी हणंदुमि। हा चङी तरह सां 25 रुपया शाम जो मिलंदा। मूंखे वञणो ऑफिस देरि थी थिए पई। बाबा चङी तरह सां सॼो ॾींहुं वेंदो ख़्यालु रखंदो तव्हांजो। ठीकु आहे? चङो मां हलां थो। बरोबरि हाणे चङी तरह हलंदासीं। हा जिते बीमार माण्हू हा खाए तो खाधो अथई बीमार न थी विया चालीह बिना रावण जो थी वई। अरे विञण जाने भला विञणी किथे अञा मक तो वेंदे किथे? ये तो विञणीअ लाइ मोकिलियो छा करे मूंखे ॾिसणु मोकिलियो रही आहे तोखे थोरे मक वे न वियो विञणी किथे आहे? ओया ओया हिते मक वेठी त विञणी थो वणे पियो चलो माराइण थो पियो। मथे ते पोया वञी अरे तोखे छोकिरे छोकिरनि लाइ हणण लाइ चई अथई मूंखे चवंदा आहिनि जिते मक वे तोखे विञणी आहिनि। न बाबा उते यार पुछ कुझु बि न कर। न दादा मूंखे 25 रुपया न ॾींदो। मूंखे ई न खपे। न मां न वेंदमि। पोया इहे तो धका आहे मूंखे मरी वेंदुमि मां अॻु में ई बीमार इहो मारे छॾींदो आहे छोरो लाइ कहिड़ो छा थी छॾियो कहिड़ो छोकिरो वरी छा करे छॾियो कहिड़ो काॾे वियो छोरो कहिड़े छोकिरे खे ॾिनो अथई मूंखे मारे छॾींदो बेकरी मक में मुझे वेठी करी जगह जा मारे छा हालत करे छॾी आया थी गोॾण करे अरे छोरा तूं छा कयो अथई? अरे छा कयो अथई? पंजवती महिने लाइ कई आहे। अरे मां तोखे छा चई रहियो भई मख हटाए ॾियसि न। हे छा हालत कई अथई मुंहिंजे पीउ जी? तो चयो न विञी वञे जिते मक वे उते विञी वञंदोमांसि। अरे अरे पर मां तोखे चवां थो तोखे हे छा कयो अथई मुंहिंजे पीउ खे? हाणे सिविल में भर्ती कराइणो पवंदो। हा मूंखे 25 रुपया लॻे। 25 रुपया सॻो हल बस हल बस। हालत कई भाऊ मारे हालत कई भाऊ मारे 2 मिंट भाऊ मारे थो लॻा। अरे मां हिनखे विञणी हणण लाइ चयो पंहिंजे पीउ खे। हालत करे छॾी अथईं जो हुनखे सिविल खणी वञिणो पवंदो। अहिड़ी हालत करे छॾी अथई। छॾियो मां तव्हां माफ़ी थो रहां छॾियो तव्हां हिनखे। अरे तूं भाऊ हिन में त नओ जोश उमंग थो ॾिसे मूंखे। तूं हलिया मूंसां गॾु हल मां तोखे नओं कलाकार ठाहींदुमि। छॾ तूं हिननि खे
अहिड़ा कम न कर तो मां स्टेज कलाकार हल तूं मूंसां गॾु हल। मूंखे महांगो लॻी अरे तूं मूंसां गॾु हल तोखे उहे गुण आहिनि तोमें उमंग आहे तूं पंहिंजी कलाकारी ॿाहिरि कढे मूंसां गॾु हल खाली तूं हिकु दफ़ो मां कलाकार थी वेंदमि बिल्कुलु तूं हल त सही मथां सेखारींदो केरु अरे मां ॾिठो न सभु तोखे स्टेज ते कीअं मथे वञिबो आहे कीअं फनकारी कबी आहे हल मां तोखे वठी ॾेखारे हल तूं मूंसां गॾु हल हिकु दफ़ो हल बाबा हल सेल खड़ा हल कई दी पेजी हाथ करे चई हल 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 मां तो अरे हल 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 मां तो सेल न चल अरे बाबा यार तो पूरा है हल हल अॼु ताईं तव्हां जयराम भाऊ जो प्रोग्राम ॿुधो हूंदो ॾिठो हूंदो लेकिन हींअर असां तव्हांजे साम्हूं अॼु हिकु नओं मशहूरु फनकार पेश करे रहिया आहियूं जंहिंखे ॾिसी तव्हां जयराम भाऊ खे पिणु भुलिजी वेंदा उहो कलाकार तव्हांखे हेॾो खिलाईंदो जो तव्हां जयराम भाऊ खे भुलिजी वेंदा जंहिंजो नालो आहे लच्छू मुसाफ़िर तव्हांजे साम्हूं पेश आहे लच्छू मुसाफ़िर बस दोस्तों अॼु तव्हां मूंखे हेॾी इज़त ॾिनी अञा ताईं तव्हां मुंहिंजो कोई शो ॾिठो बि न आहे कलाकार खे पैसा न सिर्फ़ु ताड़ियूं काफ़ी आहिनि त असां सिंधी हर ॻाल्हि जे अंदरि होशियार आहियूं असां सिंधी बाबा ॻाल्हि कंदो ब्रिटिश जे टाइम ते ब्रिटिश राज में ब्रिटिश गवर्नमेंट जे राष्ट्रपतिअ सिंधी मिर्चूमल पकोड़नि वारे खे इनाम ॾिनो जॾहिं ब्रिटिश जो राष्ट्रपति मिर्चूमल पकोड़नि वारे जे दुकान ते वियो उते वञी करे हुन पटाटा जी पकोड़ो खणी करे हेॾां होॾां ईअं फेरायो फेराए करे ॾिठई पंहिंजे प्रधान खे सॾु चई चई हिन सिंधीअ खे इनाम ॾियो प्रधान पुछई छो चई हे सिंधी केॾा होशियार आहिनि जो किथां टुंगो बि न कयो अथनि ऐं पकोड़े में पटाटो विझी छॾियो अथनि स्टेज जी दुनिया में लच्छू मुसाफ़िर जो नालो चमकंदो रहियो देश विदेशनि में हुन पंहिंजा प्रोग्राम करे पंहिंजो नालो रोशन कयो अरे बोला नहीं बस शांति सिंधी जो नालो ॾाढो मशहूरु करे छॾियो आहे हर फिल्म में हर स्टेज ते ॾाढो मस्तु लॻा पिया इन करे असांजी ट्रस्टी तरफ़ां तव्हांखे अवार्ड ॾिनो थो वञे छा था चओ अवार्ड एवॉर्ड हा एवॉर्ड मूंखे ॾाढो दीवार ऐं दीवार कंहिंखे ॾींदा इहे दीवार कंहिंखे ॾींदा मां वरी ट्रस्ट खां पुछी अचां बि मूंखे ॾियो न ख़ाली एवॉर्ड ॾिजो छा ॾेई